बेकार समझी वेंदड़ पन जा हैरान कंदड़ फ़ाइदा। पन जंहिंखे असां आम ज़िंदगीअ में शायदि एतिरी अहमियत न ॾिनी हुजे ऐं न ई इन जी अहमियत खे तस्लीम कयो हुजे, पर इहा कुदरत पारां असां लाइ हिकु तमामु अहम तोहफ़ो आहे। कुदरत का बि शइ बग़ैर कंहिं मक़सद जे नाहे ख़लकी। अहिड़ियुनि ई शयुनि में हिकु तमामु अहम शइ खॾनि खोॿनि, ढंढुनि ढोरनि, वाहन शाखुनि ऐं वाटरनि जे किनारे आम जाम थींदड़ पन बि आहे। रवायती तौर ते पन इंसान लाइ तमामु अहमियत जी हामिल आहे। पन ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे, हिकु सची ऐं ॿी कूड़ी। सची पन जो पन या तीलो वेकिरो ऐं कूड़ी पन जो तीलो सन्हो थींदो आहे। मज़े जी ॻाल्हि त कूड़ी पन वधीक कारआमद थिए थी ऐं इन मां ठहियल तोरियूं ऐं तॾा वधीक ख़ूबसूरत हुजनि था। पन मां रोज़मर्रा जूं केतिरियूं ई शयूं ठहनि थियूं। पन न सिर्फ़ घरेलू इस्तेमाल जी शयुनि ठाहिण में कमु अचे थी, बल्कि हिन मां घर बि ठहनि था। किथे किथे पन खे सिरूं पचाइण दौरान बठनि में ॿारण तौर बि इस्तेमालु कबो आहे। अहिड़ीअ तरह पन मां तॾा तोरियूं ऐं नमाज़ पढ़ण लाइ मुसलनि खां अलावा मस्जिद जूं नुखूं बि ठहंदियूं आहिनि। घर जी भितियुनि जी जाइ ते टूहा, छत जी जाइ ते तॾा बि ठाहिया वेंदा आहिनि। पन वारनि इन्हनि छितियुनि जी हिकु ख़ासियत इहा बि हूंदी आहे जो इन्हनि में बरसाति जो पाणी अंदरि न अचण बराबरि ईंदो आहे। अहिड़ियूं छितियूं किरण जी सूरत में बि घटि वज़नदार हुजण जे करे घटि नुक़सानकार हूंदियूं आहिनि। पन जे पकल संग खे दुहारो या डिढो सॾिजे। इन मां विहाणा बि भरबा आहिनि जेकी ॾाढा नरम थींदा आहिनि। छितियुनि लाइ पतरूं अमूमन सरनि जे काननि मां ठाहिबियूं आहिनि, पर जे छित वधीक ख़ूबसूरत ठाहिबी आहे त सरनि जे काननि बजाए पन जा काना इस्तेमालु कबा आहिनि। पन मां गतो ठाहिण जो कमु त इंसाननि तमामु घणो पोइ शुरू कयो, पर इन खां घणो अॻु पन जे पाड़ वारे अछे रंग जे गोंच खे लुड़े या दरियाई पाणी में कुझु देरि मिलाए पाणीअ खे 15-20 मिंटनि खां अधु कलाक अंदरि फिटकीअ वारो कमु बि वरितो वेंदो हो, याने पाणी साफ़ करण जो कमु वरितो वेंदो हो, जेको अॼु बि किथे किथे वरितो वञे थो। पन जी पाड़ खे मलाह बब्बड़ सॾिन। पन जिते मेहनि ढगिन जो बुख में पेट भरे थी, उते उन्हनि में रेज जी बीमारी बि पखेड़े थी, जंहिंजो सबबु पन खे चिंबड़ियल सन्हा जीत हुजनि था, जिन खे महलो चइबो आहे। इन खां अलावा कची पन खे फाड़ा बि खाइनि था। पन जी पाड़ मिरूअ जी मनपसंद ग़िज़ा बि आहे। गाहु खाईंदड़ मच्छियूं जहिड़ो कि कुरड़ा, मोराखा वग़ैरह बि अक्सर पन जी पाड़ में रहण खे तरजीह ॾींदा आहिनि। ढंढुनि डोरनि खां अलावा ख़ुश्क, पौसल ऐं सिम वारी ज़मीन में बि पन थिए थी, जिते कारे नांग ऐं कुझु ॿियनि नांगनि जे रहण जी पसंदीदा जाइ हुजे थी। पन घणो करे वारियासी सिम वारी ज़मीन में थींदी आहे। आबादगारनि लाइ पन जो थियणु ज़मीन जे ख़राब थियण बराबरि हूंदो आहे। पन वारी ज़मीन मां पन जी पाड़ कढणु ऐं पन ख़तमु करणु आबादगारनि लाइ ॼण त मथे जो सूर हूंदो आहे। साल में हिकु दफ़ो जॾहिं पन पची वेंदी आहे त धनार उन खे बाहि ॾेई साड़ींदा आहिनि, जंहिंखां पोइ उन मां नई पन फुटंदी आहे, जेका माल जे चारे तौरु इस्तेमालु थींदी आहे। दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में पन खे गंदे पाणीअ जे तलाअनि में पोखे पाणी साफ़ करण जो कमु वरितो वेंदो आहे। पन मां मिठाई जो हिकु ख़ासि क़िस्म बूरानी याने ॿूरी बि ठहंदी आहे। कची ऐं नई ॼावल पन जो कचो साओ संग जॾहिं साए मां फिरी फिको थींदो आहे त उहो बूरी या बूरानी सॾिबो आहे। इहा बूरी ॿार ऐं ॿुढा कची बि खाइनि त इन खे गॾु करे पचाए विकिणी पैसा बि कमाइजनि त तोहफ़े तौर बि ॾियनि। बूरी थियण ऐं उन जे हेठां वारो सटो पचण बाद दुहारो या डिढो सॾिबो आहे। पन मिठी ऐं सिम वारी ज़मीन में थींदी आहे, पर हिन में एतिरी बि ख़ासियत आहे जो जेकॾहिं कलर वारनि खारियुनि ढंढुनि में बि हिन जो ॿिज छटिजे त उते बि न सिर्फ़ थी वेंदी आहे, बल्कि उन्हनि खारियुनि खॾुनि खे बि मिठो करे आबादीअ लाइक़ु बणाए छॾींदी आहे। पन ॿिज खां अलावा पाड़ पटे ॿिए हंधि कलम वांगुरु लॻाए सघिबी आहे। अहिड़ियूं खॾूं वॾियूं ऐं गहरियूं हुजण जे करे जेकॾहिं पोखी आबादीअ लाइक़ु खणी न बि बणजनि तॾहिं बि हिकु त उहे पन जे करे सायूं ऐं सुहिणियूं बणिजी ॾिसण जहिड़ियूं ऐं पखी पखण जे रहण जहिड़ियूं थी पवंदियूं आहिनि। जेकॾहिं उन्हनि में कुझु क़दर ताज़े पाणीअ जो बंदोबस्तु कजे त उते मच्छियूं, कुमियूं, ॾेडर ऐं ॿी अहिड़ी मख़लूक बि थी सघे थी त उते बदकूं बि पाले सघजनि थियूं। झंगली जीवत लाइ ॾींहों ॾींहुं तंग थींदड़ हिन धरतीअ ते इहे खॾूं पन पोखे कुदरती पनाह गाहूं बणाए इन्हनि खॾुनि मां इज़ाफ़ी फ़ाइदो हासिल करे सघिजे थो, बल्कि इन्हनि मां ॿिया बि केतिरा ई फ़ाइदा थी सघनि था।